काद्यानी हिकिड़ो चढ़ी वेठो रेलगाॾी में, वियो पियो पंजाब, तो साम्हूं रेलगाॾी में आम्हूं साम्हूं सीटूं हूंदियूं आहिनि, साम्हूं वरी हिकिड़ो हमरा वेठो मुस्लमान हो। काद्यानी ॾिठो हाणे रेल हले पई, वांदा हुई आहियूं, कचहरी कंदा वञूं। कचहरी शुरू थी वई, काद्यानी हुनखे तबलीग कई, असांजो नबी हो, गुलाम अहमद नालो हो, काद्यानी में पैदा थियो, वॾो शरीफ़ माण्हू हो, हे हुन में मौजदा हुआ, हे हुन जूं करामतूं हुयूं, हिन कई हूअं कई, वॾी लंबी जोड़ी काद्यानी तकियर कई। मुस्लमान वेठे ॿुधो, हा हा हा। जॾहिं ॿुधी मुस्लमान तंग कयो, तॾहिं काद्यानी हुनखे गोॾे ते हथ रखी लोॾे चई, मुआरी ॻाल्हि सम्झी थो न, ऐं छा पियो चवां? पर हुन मुस्लमान जवाबु कढो न, ए चई तूं त छितो अची थियो ई। हिन दौर जा मुस्लमान एॾा त निर्भागा आहिनि जो सचे नबी खे ई कोन था मञींदो, अवां वारे कंजर खे मञींदो केरु? ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी। वाख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जीअं वेठा आहियो तीअं